तकरीर जे लाइ सड़क जे थो नाले वारे दानिशवर अदीब कालम नवेस सिविल सोसाइटी जो अॻवान सर जामी चांडो साहब जन खे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। सर जामी चांडो साहब। बड़ी मेहरबानी साहिब किताब असांजो दोस्त डॉक्टर कासिम छोड़ मथे वेठल सभु दोस्त साथी साम्हूं वेठल GSM सब खां में रस्म भी आहे, फ़र्ज़ भी आहे ऐं ख़ुशी भी आहे त असांजो प्यारो दोस्त नौजवान डॉक्टर कासिम छोड़ उन ही किताब लिखियो उहो रोशनी वारनि खे बि शाबत हुजे। उन्हनि इहो तमामु सुहिणो शाइर कयो आहे। तो तव्हांखे हिन किताब जूं मुबारकूं ॾियनि ऐं हिन किताब सां हिकिड़ो तालुक़ु मुंहिंजो इहो ज़रूरु आहे जॾहिं इहो किताब जो ख़्यालु डॉक्टर कासिम खे आयो त जिन चंद पहिरें माण्हुनि सां अची मिलियो त मां हीअ किताब लिखणु चाहियां थो उन में मां बि आहियां ऐं ज़ाहिर उर्फ़ शुरू में को ख़्यालु ई हो इन करे उन ख़्याल जी शिकिलियूं खदो ख़ाल कहिड़ा पासा हुजनि उन ते माण्हू पंहिंजी तरफ़ां जेके बि सलाहूं मुमकिन हुयूं उहे ॾिनियूं ऐं हुन ॿियनि सां दोस्तनि सां मिलियो पाण बि नौजवान स्कॉलर आहे हुन सॼी किताब जी लिखा ठाहे त मूंखे पाण ख़ुशी आहे त हिकिड़ो अॼु खां 10 साल अॻु में हिकिड़ो ख़्यालु हो ऐं अॼु उहो हिकिड़ी किताब जी सूरत में असांजे हथनि में आहे ऐं ज़ाहिर आहे त उनजी हिकिड़ी मां उन सां ज़ाती तालुक़ु महसूसु कयां थो त उनखे मां पंहिंजे साम्हूं ॾिठो साम्हूं उन सां गॾोगॾु मूंखे हिकिड़ी ॿी बि ख़ुशी आहे ऐं पंहिंजी ॻाल्हि करणु चाहियां थो त मायूसी जूं ॻाल्हियूं घणियूं थियनि थियूं अॼोके दौर में माण्हू न आहिनि ॻाल्हियूं थियनि थियूं पर कासिम छोड़ सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात थी जॾहिं मैट्रिक जो शागिर्दु हो ऐं मूं वटि आयो त मां हिन कोन चयो मूंखे जेके बि ॿिया दोस्त मिलिया उन ॾींहंनि में मां उनखे चयो छोकिरो आयो मेहर जो उन अखियुनि वारी चमक आहे उन कॉन्फिडेंस एतमाद ऐं मूंखे दिलि में ॾाढो वणियो मैट्रिक जो शागिर्दु मेहर मां आयो उनजो को एक्सपोजर न हो पर उन जूं ॻाल्हियूं त मां हीअं करणु चाहियां थो मां हीअं करणु चाहियां थो मां हीअं पढ़णु चाहियां थो उहे ॾाढियूं उत्साहींदियूं त मूंखे इन करे बि ख़ुशी किताब ॾिसी थिए थी त उहो मैट्रिक जो शागिर्दु जेको कल्ह मूं वटि आयो हो उनखे मां पंहिंजे रूबरू ई ॾिठो आहे त हुन कीअं पंधु कयो आहे पूरो कयो आहे महिनत कई आहे ऐं पंहिंजी ज़ाती महिनत जे बुनियाद ते हुन असांजे हिन समाज में हिकिड़े पंहिंजे पंध सां पंहिंजी उहा जाइ ठाही आहे अॼु उहो साहिब किताब लिखंदा त मूंखे इनजी ॾाढी ख़ुशी थिए थी ज़ाहिर आहे हीअ किताब आख़िरी न आहे पहिरियों आहे मुंहिंजी पहिरीं बि ठहे ऐं अॻिते ज़रूरु ॿियनि मौज़ूअनि ते ऐं हिन हवाले सां तमामु घणा कम कंदो जंहिंजी असांखे ज़रूरत आहे। हिन अॼोकी भेट जी हिकु ख़ूबसूरती आहे त उन में ॾाढा दिलचस्प मुक़ाबिलो थियो आहे ऐं काफ़ी दिलचस्प ख़्याल पेश थिया आहिनि काफ़ी नुक़्ता उथारिया आहिनि ऐं मां सम्झां थो कंहिं व्यक्ति बामक़सद वेहण जो मक़सदु इहो ई हूंदो आहे त हिकिड़े बामक़सद फ़िक्र अंगेज़ मुक़ाबले खे जनमु ॾिजे उनखे तशकील ॾिजे ऐं जेके सवाल दिलि में ऐं ज़हन में उभरनि था उनखे पंहिंजी पूरी ईमानदारी सां पेश करे ऐं इहो ई किताब लिखण जो मक़सदु हूंदो आहे इहो ई समाज में कंहिं ॿी फ़िक्री मुकालमे जो कारज हूंदो आहे त उनजी हिकिड़ी झलक हिकिड़ी अक्स ते असांखे नज़र आयो मां बि उन्हनि शयुनि ते कुझु पंहिंजा राय ज़रूरु अॼु सुभाणे ॾाढी भली ॻाल्हि कई त अॼोकी भेट में घणनि ॻाल्हियुनि ते ॻाल्हि थी आहे मौज़ूअनि ते ॻाल्हि थी आहे पर किताब ते घटि ॻाल्हि थी आहे ऐं जेतोणीकि थी बि आहे त मां चाहींदुसि त मां शुरूआति ताईं कयां त हिन किताब जी बुनियादी अहमियत कहिड़ी आहे। ज़ाहिर आहे को किताब आख़िरी वक़्त ते मुकमल न हूंदो आहे ऐं इल्मु मुकमल थी सघे ई नथो तर्जुमो मुकमल थी सघे ई नथो परख मुकमल थी सघे नथी ऐं इंसान जो को बि कमु उनजी हुस्नाकी इहा आहे त उहो मुकमल थी सघे ई नथो नामुकमल हुजणु इंसान जे हर कम जो हुस्न जंहिं तकमील थी वई पोइ त छुटी ॻाल्हि पोइ त मज़हब माण्हू तव्हां विझी कमु पोइ त अॻियां कुझु न आहे त हिन किताब जे हवाले सां माण्हू तारीफ़ूं बि कंदा तनक़ीदूं बि कंदा जाइज़ बि कंदा ऐं नुक़्ता बि उथारींदा बहस बि थींदा इहो ई लेखक जो मक़सदु आहे पर हिन किताब जो जेको छपियल सूरत में ही मूं भिते ॾिठो आहे हिन जो मूं पहिरियों मुसवदो पढ़ियो जेको फर्स्ट ड्राफ्ट हो जंहिंते मां डॉक्टर कासिम खे पंहिंजा राया बि ॾिना ऐं तजवीज़ूं ॾिनियूं त हिन में
ये किताब जो मां कर्ज़ी पायां, जो हे किताब मूं वटि 8-10 महीना मुआविला कयो, इन करे मूं मुआविलो दायरा मां लिखी कोन सघियुसि पंहिंजे हथ में करे। ऐं पलीअ साहिबु मूंखे यादि थो पए, पलीअ साहिब जो किताबु आयो सियासी अदब जुल्द पहिरियों, त उन ते सिराज साहिबु कराची में हुयो, गॾु पलीअ साहिब मां हुआसीं, त पलीअ साहिब चयो त सिराज ॾिनो हाईकोर्ट, असां सिराज साहिब वियासीं हाईकोर्ट, त सिराज साहिब असां वेठासीं, त सिराज साहिब चयो त किताब जो मज़ो जेतिरो मूंखे ॾिसी ऐं पढ़ी आयो आहे या पढ़ां पियो, पर मुहाग ॾाढी तारीफ़ कयूं। त पलीअ साहिब ख़बर आहे त हुन में सेंस ऑफ ह्यूमर केतिरो हूंदो। त पलीअ साहिब चयसि मुहाग त इंतिहाई शानदार आहे, पर लिखाइण जे लाइ जेके पोइ असांखे महिनतूं करणी पई वञे, ऐं 5 साल लॻाया लिखाइण में, त उहो बि हिन करे मूंखे उहो मुहाग मां कोन सघियुसि, ज़रूरु किताब खे रिव्यू लिखो। किताब जी अहमियत इहा आहे त एकेडमिक दुनिया थियरीज़ ते ऐं पॉलिटिकल थियरीज़ ते, आइडियोलॉजीज़ ते, सोशल साइंसिस में हिकिड़ा ख़ालिस इल्मी सुवाल आहिनि जेके ज़ाहिर समाज जा सुवाल आहिनि, पर उन्हनि ते हिकिड़ी एकेडमिक गुफ़्तगू थिए थी, मुकालमो थिए थो, कॉन्फ्रेंसूं थियनि थियूं, ऐं उन्हनि जी पंहिंजी अहमियत आहे, ईअं आहे त उन्हनि जी पंहिंजी अहमियत न आहे। ॿिए पासे समाज रुॻो किताबनि जो मोहताज न आहे, समाज रुॻो किन तहरीरुनि जो मोहताज न आहे, समाज किताबनि में पेश कयल उन मेकानिकी शिकिलनि जो मोहताज न आहे रुॻो, त उहो रुॻो उनखे फॉलो करे ऐं पंहिंजूं बीहरूं ईअं बीहारी। समाज जीअं ॾियारिया चयो, दिलदुश्मन चयो, हसीन चयो, समाज पंहिंजे मारूज़ी हालतुनि जो हिकिड़ो रद्द अमल आहे, तश्कील आहे, इज़हार आहे, रिस्पॉन्स आहे। ऐं ज़ाहिर आहे त जेके बि संजीदा अवामी इनक़लाबी तहरीकूं थियनि थियूं, उन्हनि जो फ़िक्रस खां सवाइ त ज़ाहिर आहे त बुनियाद थी सघे नथो। पर ॿिनि अलॻि दिशाउनि में, ॿिनि अलॻि दुनियाउनि में हिकिड़ा 2 सुवाल सफ़र कनि था। हिकिड़ी इल्मी दुनिया आहे, एकेडमिक वर्ल्ड आहे, ऐं ॿिए पासे अवाम जूं तहरीकूं, ऐं उहे पंहिंजूं हुस्नाकियूं रखनि थियूं, कमज़ोरियूं रखनि थियूं, सग रखनि थियूं, ऐं पंहिंजी ज़िंदा शिकिल आहे। त हिन किताब जी हिकिड़ी ख़ूबसूरती इहा आहे त असां वटि इन हिसाब सां घटि कमु थियो आहे त जेके पॉलिटिकल थियरीज़ आहिनि, जेके पॉलिटिकल आइडियोलॉजीज़ आहिनि या फ़िक्री निज़ाम आहिनि, उन्हनि खे पंहिंजे समाज जे तहरीकुनि खे सां जोड़े ॾिसिजे, उन्हनि खे पंहिंजे समाज जे ऐं वरी पंहिंजे तहरीकुनि खे उन्हनि नज़रियनि जे रोशनी में परखे ॾिसिजे। त माना त नज़रिया तेसि ताईं अणपूरा आहिनि जेसि ताईं उहे समाज जे अमल जो हिसो न आहिनि, ऐं अमली तहरीकूं ज़ाहिर हमेशह खुटल रहंदियूं जेकॾहिं उहे फ़िक्री धाराउनि खां कढियल हुजनि। त इहा हिकिड़ी तमामु हिकिड़ी संजीदा इल्मी कोशिशि कई आहे असांजे दोस्त डॉक्टर कासिम, त हुन फेमिनिज़म, ज़ाहिर फेमिनिज़म असां वटि अलाए केतिरनि इस्तिलाहनि जो एॾा ग़लति तर्जुमा थिया आहिनि ऐं एॾियूं ग़लति तशरीहूं ऐं तावीलूं थियूं आहिनि। जीअं माण्हू ॾिजनि था फेमिनिस्ट हुजण खां, ईअं केतिरा माण्हू हुजनि था सेक्युलर हुजण खां, ईअं केतिरा माण्हू कम्यूनिस्ट हुजनि था। अञा हाणे त ॻाल्हि सोनी थी वई आहे, कंहिं ज़माने में कम्यूनिस्ट हुजणु माण्हू लिकाईंदो हो पीउ माउ खां, त मथां ख़बर पीउ खे पई त असांजो दोस्त आहे हुन नालो खणा हुयो, अवामी तरीक़े SST में हो ऐं पोइ अवामी तरीक़े में रहियो हो। उनजो हू पाण हिकिड़ो तमामु बरजस्तो हिकिड़ो सियासी कारकुन 80 ॾहाके जो, ऐं हुनजो वालिद साहिबु जमियत उलमाए इस्लाम सां वाबस्ता ऑफिसर माण्हू, स्टांच, रोज़ घर में जहिड़ो, रोज़ घर में जहिड़ो। हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो बि आयो जो असांजो दोस्त हो जॾहिं घर आयो त हुनजे पीउ बि तंग थियो अची रखो, रोज़ जहिड़ो घर में उहे सभु किताब हुन आगुर ते रखे हुनखे तीली ॾिनी, हुनखे साड़े छॾियो रत देरे में। त उहो असांजो दोस्त जेको ज़ाहिर को सगाल माण्हू, पढ़ियल माण्हू, तमामु कढ़ियल माण्हू, त हुन चयसि त मूंखे वधि में वधि एतिरो अफ़सोस थियो आहे त किताब मूंखे प्यारा साड़ी आहे, बाक़ी मूंखे इन ते अचरज कोन थियो आहे, ॾुख मूंखे थियो आहे, हैरत मूंखे कोन थी आहे, छाकाणि त इन्हनि किताबनि इहो सम्झायो हो त हिन फ़िक्र सां हे समाज इहा रवश अख़्तियार कंदो, इन करे इहो तूं ॻोल्हियो करे, इहो हे समाज आहे जेको हिन इनक़लाबी फ़िक्र सां इहा रवश पियो रखे, ऐं उहो ॾींहुं छॾियो, हमरा घर में छॾियो। त हीउ जेको डॉक्टर कासिम कयो त फेमिनिज़म बि ईअं आहे त उनजे बारे में ज़ाहिर आहे त फिदरशाही जा
तंग नज़र मुलायत का ऐं समाज जो बोलनि जा आहिनि फैलायल मफ़रूज़ आहिनि जेके माण्हू ॾिजनि था। ऐं इहा ॻाल्हि आहे जीअं मिसाल तौरु मौलवी अब्दुल लिखी छॾियो त सेक्युलरिज़म जो मतिलबु आहे लादीनियत। जेतोणीकि मां उनखे बि ख़राबु कोन थो सम्झां, उहा हिकिड़ी अलॻि थोरी रिवायत आहे, पर घटि में घटि सेक्युलरिज़म लादीनियत न आहे, उहा दुनियायत आहे, उहो ॿियो नज़रियो आहे। पर ईअं केतिरनि त हिन किताब जी सुठी ॻाल्हि आहे त हिकु पासे डॉक्टर कासिम फेमिनिज़म खे कोशिशि कई आहे तारीख़ी पस मंज़र में हिकिड़ी पंहिंजी शिकिल शबीर में पेश करे, ऐं किताब 200 सुफ़्हनि जो आहे, तक़रीबन 250 सुफ़्हनि जो आहे, उन में अधु किताब फेमिनिज़म जे बारे में, ऐं बाक़ी अधु किताब जेको आहे उहो सिंधियाणी तहरीक। छाकाणि त हिन किताब जी जेका इतलाक़ी अप्लाइड केस स्टडी आहे उहा सिंधियाणी तहरीक आहे। माना फेमिनिज़म जे थियरी खे साम्हूं खणी हुन जेको इतलाक़ कयो आहे उन सॼी ॻाल्हि जो उन में हुन पंहिंजी केस स्टडी सिंधियाणी तहरीक खणी आहे, जेतोणीकि जुज़वी तरह हुन में बैत जो ज़िक्र आयो आहे, ॿियनि ज़िक्र तहरीकुनि जो आयो आहे, पर बुनियादी जेको हिन किताब जो पासो आहे ॿियो उहो सिंधियाणी तहरीक जो इतलाक़ आहे। त मुंहिंजे ख़्याल में सोशल साइंसिस खे, समाजी इल्मनि खे सियासी तहरीकुनि खां जुदा कबो त ज़ाहिर आहे न इल्मु उसरंदो न समाज में उहा तब्दीली। इन करे तमामु ज़रूरत आहे त समाज जे ज़िंदह सकाफ़ती, समाजी, सियासी ऐं मुआशी सुवालनि खे तहरीकुनि सां इल्मी सुवाल खे जोड़िजे, ऐं हीअ उन सिलसिले में बि हुन हितां जी कोशिशि कई आहे जेका तमामु शानदार आहे। ऐं हिते मूंखे ज़रूरत न आहे तव्हांखे तफ़सील सां ॻाल्हाइण जी, तव्हां किताब पढ़ंदव त को फेमिनिज़म बि ज़ाहिर आहे जेका 19वीं सदी आहे, इन जी घणियूं अहमियतूं आहिनि, पर हिकिड़ी दिलचस्प अहमियत ॿी बि आहे। 19वीं सदी समूरनि जदीद सियासी नज़रियनि जे तश्कील जी सदी आहे। हे जेके बि उन में नज़रियात तरक़ी पसंदि बि आहिनि, इनक़िलाबी बि आहिनि, इंतहाई इंसान दुश्मन बि आहिनि, पर जेके बि सियासी आइडियोलॉजीज़ आहिनि इन्हनि सभिनी नज़रियनि जो पस मंज़र त पुराणो आहे, उनजी औसर तमामु तारीख़ी पुराणी आहे, पर उहे नज़रियनि जी शिकिल में तश्कील थियण जे थियूं उहे घणे भाङे 19वीं सदी आहे। त 19वीं सदीअ में जेके ॿिया नज़रिया तश्कील थिया उन में हिकु नज़रियो फेमिनिज़म जो आहे। त उनजो जोहर ऐं गर छा आहे, जुज़वियात में तफ़सील घणा आहिनि, जोहर ऐं गर इहो आहे त इंसानी समाज में जेके अण बराबरियूं, घटि वधायूं ऐं बुनियादी तरह जेके बीहकूं, उन्हनि में जेके ज़ाहिर जिते अण बराबरी हूंदी उते ज़ुल्म ज़रूरु हूंदो, जिते अण बराबरी हूंदी उते जबर ज़रूरु हूंदो, जिते अण बराबरी हूंदी इस्तिहसाल ज़रूरु हूंदो। अण बराबरी उहो लफ़्ज़ न आहे, अण बराबरी हिकिड़े पूरे समाज जी बीहक आहे। उहा सियासी बि आहे, मुआशी बि आहे, समाजी बि आहे, नफ़्सियाती बि आहे, एहसासाती बि आहे, सकाफ़ती बि आहे, बेशुमार शिकिलियूं। त फेमिनिज़म जे नज़रिए जो बुनियादी जोहर इहो आहे त जेसि ताईं हिन समाज में इन सुवाल खे बि क़ौमी सुवाल वांगुरु, तबक़ाती सुवाल वांगुरु, जेतोणीकि असांजो ख़्यालु इहो आहे त फेमिनिज़म जो सुवाल या हीअ इंसानी समाज में जेके बि शिकिलियूं आहिनि उनजो बुनियादी तज़ाद तबक़ाती आहे, पैदावार हुजे, पर फेमिनिज़म जो हिकिड़ो कमाल इहो तहरीक जो ऐं कमाल आहे उहो इहो आहे जे रुगो चइजे हा त बसि ही ज़मीनी सुवाल आहे तबक़ाती तहरीक जो, त इहो सुवाल पंहिंजी हैसियत में ईअं उभरी न सघे हा जीअं उभरणु हिनखे खपे ऐं उभरणु खपंदो हो ऐं उभरी रहियो आहे। इन करे हिन सुवाल खे हिन तहरीक सिग्निफाई उनखे पंहिंजी घुरिबल अहमियत ॾिनी आहे, बीहक ॾिनी आहे। ऐं सिंध जे अंदरि ज़ाहिर आहे जेको हिन किताब जो ॿियो पासो आहे सिंधियाणी तहरीक, जेतोणीकि सिंधियाणी तहरीक कॾहिं पंहिंजे पाण खे बुनियादी तरह उन इडियोमेटिक माना में, इस्तिलाही माना में पाण खे कोन डिक्लेयर कयो आहे त उहा का फेमिनिस्ट मूवमेंट आहे। सवाल डिक्लेयर करण जो थोरी हूंदो आहे, जेको नज़रियाती फ्रेमवर्क सिंधियाणी तहरीक जो बुनियादी तरह आहे उन में इहो सवाल हूअं ई शामिल आहे। मां मिसाल थो ॾियां, हे जेके सभु सुवाल आहिनि ऐं हिन में असांखे फ़ख्रु आहे त मां इहो पंहिंजी ॻाल्हि लिखी ॿाहिरि चवां थो, हम चवंदो आहियां हमेशह पाकिस्तान में इंसानी ऐं रियासती ऐं सियासी ऐं समाजी सुवालनि खे धार धार करण जूं रिवायतूं मौजूदु हुयूं ऐं आहिनि, पर
इनमें को शक न आहे त रसूल बख्श बली जो हिन मुल्क जो वो पहिरियों इनकलाबी मुफ़क्किर हो ऐं अॻवान हो जिन इंसानी समाज जे बुनियादी सवालनि जे विच में जंहिं कसरत में जेका वहदत आहे उहा पैदा करण जी कोशिशि कई ऐं कामयाब कोशिशि कई, उनखे हिकिड़ी फिक्री शिकिल ॾिनी ऐं जेको हुन फिक्री निज़ाम पंहिंजो तश्कील ॾिनो उन में को बि इंसानी समाज जो बुनियादी सवाल उन तालीम पेटे खां ॿाहिरि नथो थिए। साम्राज्य दुश्मन जो सवाल बि उनजो हिसो आहे, क़ौमी सवाल बि उनजो हिसो आहे, तबक़ाती सवाल बि उनजो हिसो आहे, सिंफ़ी सवाल बि उनजो हिसो आहे, जमहूरी सवाल उनजो हिसो आहे, मज़हब जे नाजायज़ इस्तेमाल के रोकण जो सवाल उनजो हिसो आहे। ऐं रुगो सवाल सां छो इंसान जूं रूहानी आज़ादियूं हिकिड़ी आज़ादी माण्हू ॿाहिरि कढे थो असांखे कानूनी हक़ ॾिनो। छा कानूनी हक़ मिलण सां सभु आज़ादियूं रियासत ऐं समाज ॾींदो आहे? छा कॉग्निटिव आज़ादियूं, दाख़िली आज़ादियूं को बि न ॾिसे, अकेलो फ़र्द हुजे। मिसाल मां ॾियां, माण्हू पंहिंजे मुसां वेठो अकेलो, अकेली जेको हुजे असां लाइ आज़ादी आहे, पोइ ख़्याल दिलि में अचे थो हुनखे 10 तोलो दिलि में मरी वियासीं, न गुनाह न रियासत पई ॾिसे न समाज पियो ॾिसे, को बि न पियो ॾिसे, पर हुनजे अंदर में सदन जी ग़ुलामी वेठी आहे। उहे खारदार कानून वेठल आहिनि, उहे चवनि थियूं त ॾोहो पियो आहे सोचे इहो। हिकिड़ी छोकिरी आहे उहा सोचे थी त मूंखे शादी हिते करणु खपे या न करणु खपे। हे मुंहिंजी धीउ वेठी आहे असांजे घर में, हे रोज़ पाण कंदा आहियूं मुक़ाबिलो, ऐं असां इहे साम्हूं वेठी आहे, असां ॿिन्हिनि मिट माइटनि खे पोइ असां पाण में दिलचस्पु मुक़ाबिलो थींदो आहे, ॻाल्हाईंदा आहिनि थियरी ख़्याल आहे, हुन हुनखे ॾिनी, हुन खां वरिती, पोइ ही पहिरीं परेशान थी वेंदी, पप्पा इहो छा आहे, इहो ॾिनी वरिती, हुन ॾिनी हुन वरिती, हुन ॾिनी हुन वरिती, इहो छा आहे? पोइ असां हिन ते वरी बाक़ाइदा हिकिड़ी डायलेक्टिक ऐं तारीख़ी ऐं फिक्री ख़्याल खां सवालनि ते, ऐं इहे तमामु नंढा नंढा सवाल जेके असां नंढा वॾा सवाल आहिनि ॻाल्हि थींदी आहे। त हीउ जेको पाकिस्तान जे अंदरि, त मां चवणु चाहियां थो त इहा असांखे फ़ख़्रु आहे त पलीयो साहब उहो माण्हू हिन मुल्क में कंहिं बि अॻवान ऐं ॿियनि हवालनि सां जाम माण्हू आहिनि, ईअं न आहे, ॿियनि सुवालनि ते कमाल ॿियनि माण्हुनि जो कमु बि आहे, असांजा सभु मोहतरम आहिनि, पर इन सभिनी सुवालनि खे गॾे हिकिड़ी फिक्री वहदत क़ाइमु करणु, इहो हिन मुल्क में रसूल बख्श बली जो इन सवाल खे, इन दाव खे, इन फिक्र जी बियर खे तमामु मथे खणी सजानी तहरीक ज़ाहिर आहे त उहा पंहिंजे दौर जी हिकिड़ी इनक़िलाबी फिक्र सां वाॻियल हिकिड़ी तहरीक आहे, हुई न आहे, ऐं उन जूं ज़ाहिर आहे समाज जूं बि हक़ूं आहिनि, कॾहिं तमामु मुतहरिक हूंदा, कॾहिं घटि मुतहरिक हूंदा, कॾहिं तमामु इनक़िलाबी तहरीकूं अॻिते हूंदियूं, कॾहिं झकियूं हूंदियूं। ज़ाहिर आहे इंसानी तारीख़ में को बि समाज हर ज़माने में हर वक़्तु साॻे तहरीक जे नथो हुजे पद ते, पर सिंधियाणी तहरीक हिन मुल्क जी, नंढे खंड जी, साउथ एशिया जी ऐं यकीनन जेके इनक़िलाबी तहरीकूं ॿिए पासे वयूं, उन्हनि मंझां हिकिड़ी क़ाबिल फ़ख़्र तहरीक हुई ऐं आहे, जंहिं अहिड़े पसमानदा समाज में मुंहिंजी पंहिंजी भेण इन तहरीक में शामिल रही आहे, ऐं अॼु रुसाना वेठी आहे, घराने ख़बर न हूंदी शुरू में, हिकिड़े भेरे मां हुयसि पंहिंजो शहबाज़ी वो कमु हो, घणी ब्रांच आहे अर्ली 90s जी, त अॼु ज़ाइदा रिहाना ऐं मुंहिंजी भेण चंदा में वठनि हुते ऑफिसर मां, ऐं त हुनखे ख़बर ई त मां ख़ुशी थींदुसि ज़ाइदा। त हीउ जेको सिंधियाणी जो जेको सियासी कल्चर हो, जेको फिक्री महाज़ हो, जेको समाजी महाज़ हो, इन करे हक़ीक़त इहा आहे त हीअ किताब जीअं त इहा ॻाल्हि थी आहे, हीअ किताब सिंधियाणी तहरीक जी मुकमल तारीख़ न आहे, छाकाणि त हीअ किताब फ़क़ति हिकु पासे खां लिखियो वियो आहे त फेमिनिज़म सां कीअं जोड़े ॾिसी सघिजे थो सिंधियाणी तहरीक। हिन किताब जो हिकिड़ो ई पासो, सिंधियाणी तहरीक जेके हिन समाज में कारनामा कया आहिनि, उनजा पासा तमामु घणा आहिनि पिया। इन करे इहो ॿार रखणु अहिड़े किताब ते, हीअ किताब फ़क़ति हिकिड़ी कोशिशि आहे त फेमिनिज़म जी थ्योरी खे सम्झी ऐं सिंधियाणी तहरीक खे जेतोणीकि उन पाण खे क्लेम न कयो, पर उनखे हिकिड़े केस स्टडी तौरु सम्झिजे, उनखे बिहारजे, इहा कोशिशि आहे।
पर सिंजाणी तरीक़े ते बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि तव्हां कई आहे त बिल्कुलु इहो कमु रुॻो सिंजाणी तरीक़े जो न आहे, उन्हनि जो बि आहे, असांजो बि आहे, सभिनी जो आहे त सिंजाणी तरीक़े हिन सिंध जी मुल्क जी हिन खिते जी एॾी वॾी इन्क़लाबी तहरीक आहे रही आहे जंहिंते लिखणु, जंहिंखे सम्झाइणु, जंहिंखे पेश करणु ऐं जंहिंखे सघारो करणु असां सभिनी जो ज़ाहिर फर्ज़ु आहे। हिन किताब ते इहो सॼो ॿार करणु हिन में क्या सभु नाइनि ज़ाया जो मौज़ूदु न हुई, इन करे हुन फ़क़ति इहा कोशिशि कई आहे त फेमिनिस्ट लेंस खां सिंधियाणी तरीक़े खे ॾिठो वञे ऐं हुन हुनखे पेश कयो। कुझु सुवाल ॿिया जिन ते गुफ़्तगू थी आहे, मां मुख़्तसर पंहिंजी राय ॾियणु चाहींदुसि। हिकिड़ो ॾाढो सुवाल दिलचस्प हिते थियो त सियासी कहिड़ी शइ सियासी आहे, कहिड़ी शइ गैर सियासी आहे। इहो ॾाढो अहम सुवाल आहे ऐं जे बारे में घणा मुबाद आहिनि। फलाणो माण्हू गैर सियासी आहे, फलाणो तहरीक गैर सियासी आहे ऐं फलाणी शइ सियासी आहे। जेको बि फ़र्क़ ऐं तहरीक रियासत ऐं समाज जे बुनियादी सुवालनि ते सोचनि था, लिखनि था, तहरीक में अचनि था, तहरीकूं हलाइनि था, उहे पंहिंजे बुनियादी जोहर में सभु सियासी आहिनि। हिकु फ़र्क़ु असां आहे, उहो फ़र्क़ु इहो आहे त हिकिड़ियूं तंज़ीमूं पंहिंजे बुनियादी ढांचे में सियासी तंज़ीमूं आहिनि ऐं ॿियूं तहरीकूं या तंज़ीमूं या फ़र्द उहे कंहिं सियासी तंज़ीम जे निज़ाम या ज़ाब्ते में न आहिनि, उन शिकिल में। इन जो मतिलबु कतई न आहे भला फैज़ अहमद फैज़ त कम्युनिस्ट पार्टी जो डायरेक्टली मेंबर कोन हो, सत्य समझो उनका भी शायद ना है। कृष्ण चंद्र के ज़माने में ये वॾो ठाहियो अंजुमन तरक़ी पसंद मुसन्निफ़ीन में त जेको तरक़ी पसंद अदीब कम्युनिस्ट पार्टी जो मेंबर न आहे उहो तरक़ी पसंद अदीब न आहे ऐं उनजे करे उहा तहरीक टुटी पई, नुक़सान थो इन करे सियासी हुजणु हिकिड़ो वॾो सवाल आहे। सियासी हुजणु हिकिड़ो तमामु भला मोहम्मद इब्राहिम जो सवाइ अवाइली ज़माने में रायस पार्टी जे एमएल रॉय जी पार्टी जे कंहिं नौबत कोन हो, पोइ छा मोहम्मद इब्राहिम जो सियासी मुफ़क्किर न हो। इन करे असांखे समाज जे अंदरि जेके बीहकूं सम्झणो पवंदो। इन करे इहा जेका डिवाइड आहे मेकानिकी क़िस्म जी त हिकिड़ी मख़सूस शइ सिवा सियासी आहे, ॿी शइ सियासी न आहे, छाकाणि उहा कंहिं तंज़ीम जे ज़ाब्ते में न आहे। इहे ज़ाहिर शिकिल मुख़्तलिफ़ इन करे हाणे असां वटि हिकिड़ो मसइलो इहो थियो आहे, हीअ समाजी तहरीकूं आहिनि, हीअ सियासी तहरीकूं आहिनि। जेके तहरीकूं समाज ऐं रियासत जे सियासी सुवालनि जे बारे में आहिनि उहे पंहिंजे जोहर में सियासी आहिनि। हा सियासी तंज़ीमूं न हूंदियूं, तहरीकूं यकीन हूंदियूं। इन करे इहो सवाल मुंहिंजो पंहिंजी राय आहे। हिकिड़ो सवाल ॾाढो दिलचस्प उथियो, अॼु सुभाणे जो ते ॻाल्हि कई, उथियो सही नारा। हिकिड़ा नारा थी सघनि था त अनोखा लाडला खेलनि को मांखे चांद, शायरी मां नारा ॻोल्हे मां त निकिरी वेंदा। जेतिरा नारा ख़्वाहिशुनि जी शिकिल में, सिटुनि जी शिकिल में, शायरी में नारा तमामु हिकिड़ो संजीदा कमु आहे ऐं तव्हांखे सभिनी खे ख़बर हूंदी पलीअ साहिबु पाण नारा ठाहींदो, इहो हुन जो पासो लिखियलु आहे। पोइ पाण नारा ठाहींदो, नारा ठाराईंदो, नारनि ते ॾींहंनि जा ॾींहं हिकिड़ी सिट जे नारे ते तव्हां सम्झो था जेके कारपोरेट कंपनियूं वेव्स नामी काफ़ी आहे, इहो पोइ ईअं उन ते हू वॾो महिनत था कनि, वॾो पोरियो था कनि, वॾो ख़र्च था कनि, छाकाणि त हुनखे ख़बर आहे त नारो नैरेटिव आहे, नारो नुक़्ते नज़र आहे, नारो शऊर खे तशकील करे थो, नारो मज़ाहिमत करे थो, नारो विढ़े थो, नारो कंप्रोमाइज़ करे थो, नारो फतहूं ॾे थो, शिकस्तूं ॾे थो। नारो का सियासी इन करे जेका ॻाल्हि थी हिते हिन ज़िक्र आहे त ईअं ज़रूरु आहे त जेके ज़िम्मेवार तहरीकूं हूंदियूं आहिनि उहे कॾहिं बि अवाम जे जिदोजहदुनि जी सतह खां एडवांस नारा ॾेई न कंदियूं आहिनि एडवेंचर त तहरीकूं पंहिंजे नारनि में फासी पवनि, तंज़ीमूं पंहिंजे नारनि में फासी पवनि। कॾहिं कॾहिं थींदो आहे तव्हां नारा तहरीकुनि ऐं अवाम जे मारूज़ी सतह खां मथे खणी ईंदो त ज़ाहिर आहे त तहरीकूं नारनि जूं गुलाम थी पवंदियूं, फासी पवंदियूं। पर
इहो चवण सां गॾोगॾु ॿियो पासो आहे, इनजो मतिलबु कतई न आहे त हाणे असां तइ करे छॾियो आहे त नारा सभु जेके आहिनि उहे समाज जे मुरविज सतह जा ॻेझू हूंदा, उनजे अंदरि हूंदा, उनजे क़ैद हूंदा। ईअं न आहे, इहा मैकानिज़म ग़लति आहे। किन जाइनि ते समाज जे सतह खां अॻियां नारा बि ज़रूरी हूंदा आहिनि। मेरा जिस्म मेरी मर्ज़ी, पोइ भला कंहिंजी मर्ज़ी हुजे। हे मुंहिंजी धीउ वेठी आहे ऐं हिनखे असां ॻाल्हाईंदा आहियूं पाण कीअं ॾींहं, जेकॾहिं हिन मुंहिंजी धीउ मां बराबरि सां छो कयां, जे हिन जे जिस्म ते हिन जी मर्ज़ी न हुजे त कंहिंजी मर्ज़ी? जंहिं घड़ी असां चऊं था त हिन जे जिस्म ते हिन जी मर्ज़ी न आहे, असां चऊं था त हिन जे वजूद फ़र्क़ु आहे, जिस्म वजूद में। ॾाढी सुठी ॻाल्हि कंदी आहे। महसूसात हेते हिकिड़ी सतही जाहिलाना हुजत परस हिकिड़ी असांखे वसफ़ ॾिनी वई आहे त जॾहिं बि ज़हन में का माई आणियो, लफ़्ज़ मां औरत मां लॻंदो आहियां त फौरन तव्हांखे जिन्स ज़हन में अचे। उहो वजूद आहे, उहो जिस्म बि आहे, उहो अहसास बि आहे, कैफ़ियत बि आहे, उहो मफ़ाद बि आहे, उनजा ख़्वाब बि आहिनि, उनजा आदर्श बि आहिनि, उहो कुलियत बि आहे समाज में, उहो उन सां गॾु धार पंहिंजो वजूद बि आहे। ईअं न आहे त फ़क़ति हर शइ कुलियत आहे। मां इन सां इख़्तिलाफ़ थो रखां त हर शइ इज्तिमाई आहे। इज्तिमाई शयूं भी आहिनि, उन इज्तिमाइयत जे अंदरि इनफ़रादी हक़ीक़तूं भी आहिनि। उन्हनि जो आज़ादु रहणु, उन्हनि जो महफ़ूज़ रहणु, उन्हनि जो सलामत रहणु तमामु ज़रूरी आहे। त हीअ जेके हाणे हिकिड़ा ठीकु आहे, उॿार इहे बुनियादी नारा आहिनि जंहिंजी मां हिमायत थो कयां। हा, समाज खां एडवांस आहे, कुझु छिक भराइण खपनि समाज खां, कुझु समाज खे धोॾण ऐं लोॾण जे लाइ कुझु एडवांस ॻाल्हियूं हर ज़माने में ज़रूरी हूंदियूं। दुनिया जी कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे जेका पंहिंजे ज़माने खां एडवांस न हुई? इन करे तहरीकूं, तंज़ीमूं एडवेंचर न कंदियूं आहिनि त उहे पंहिंजी जिदोजहद खे ग़ुलाम बणाए छॾनि पंहिंजे हिकिड़े मख़सूस शिकिल में। पर समाज जे इर्तिक़ा जे ख़्याल सां असांखे ज़रूरु पंहिंजी बुनियादी बीहक में ईअं साॻी तरह तव्हां ॾिसंदो त इहे अहिड़ा नारा हर शोबे में थी सघनि था, हर पासे में थी सघनि था। त नारनि जे सुवाल जी ॻाल्हि थी, कुझु ॻाल्हि कजे, ॿ ॻाल्हियूं सिर्फ़ु बि करे मां ॻाल्हि पूरी थो कयां। सुहिणी जी ॻाल्हि असांजो रूह जो मौज़ू आहे, असांजो बुनियादी मौज़ू आहे। तव्हां जेको ॻाल्हायो उन सां इतफ़ाक़ कंदे, उनखे चैलेंज कंदे न, उनमें इज़ाफ़ो कयो, उनमें थोरो इज़ाफ़ो कयो। लतीफ़ साईं जो पूरो सुर सुहिणी ऐं लतीफ़ साईं जे ॾिघनि तरीन सुर मां हिकिड़ो सुर इहो आहे, माना तवील तरीन सुर हिकिड़ो इहो आहे। दिलचस्प ॻाल्हि आहे त सुहिणीअ जे हेॾे वॾे 4 सुर मिलायो त हिकिड़ो सुर ठहियो। किथे बि सुहिणी का जिस्मानी ख़्वाहिश जो इज़हार नथी करे। हिकिड़ी ॻाल्हि, ॿी ॻाल्हि, किथे बि मेहार खे तज़ीम जे फॉर्म में नथी ॾिसे। टीं ॻाल्हि, लतीफ़ साईं जो कमाल इहो आहे त हुन लोक दास्तान तमसीलुनि ऐं हवालनि तौरु इन करे खयां जे ओपरा नवां ठाहे आहे त वरी माण्हुनि खे सम्झाइण जे लाइ सदियूं खपनि सां हुन अॻे ई मुरविज, अॻे ई उर्फ़े आम, अॻे ई माण्हुनि में मञियल, अॻे ई माण्हुनि में मक़बूल, माण्हुनि खे यादि ॿुधल किस्मनि खे हिकिड़ी नई मानियत ॾिनी, उनखे नओं मफ़हूम ॾिनो, पंहिंजो फ़िक्र ॾिनो। नतीजे जीअं तव्हां ॻाल्हि कई, ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई त पलीअ साहिब जो कमाल जो ॾिनो। असां अक्सर खाबी धुन में इस्तिलाह ओपरा, ॻाल्हियूं ओपरियूं, बीहकूं ओपरियूं, पुरतारिया दादू में आहे कोन, हाणे दादू में वही माण्हू चओ पुरतारिया, दादू वारे माण्हू ठीकु कोन्हे पुरतारिया, हे समाज पहुतो ई कोन्हे। पलीअ साहिब कमाल जी शिकिल ठाही, पोइ ॿई अची हारी पायो, पोइ मज़दूर पायो ऐं पोइ त ॿिया बि आहिनि। हिकिड़ो माण्हू कलम सां पूरो कयो, छा पूरत न आहे? उहो त पूरत आहे। छा हिकिड़ो कमिटेड उस्ताद, उहो पूरत न आहे। त पलीअ साहिब उन बेकान की बीहत खे एॾो तख़लीक़ी शिकिल ॾिनी
जो हुन जे पहले पूरे किताबनि में लफ़्ज़ नो पूरे सवलो उर्फ़ आम त सोनी जी मां ॻाल्हि करणु चाहियां त सोनी जे पूरे सुर में न मेहार कंहिं फ़र्द जी तक़सीम आहे न सुहिणी कंहिं जिस्मानी तक़सीम जो नालो आहे। टाइम घणो डिघो थी वियो, हिकु बैत थो ॿुधाइणु चाहियां जंहिं महिल ख़बर पवंदी त दरअसल सोनी मेहार जो क़िसो जे हुनखे मेहार जी ख़्वाहिश हुजे आहे रुॻो त पोइ हीअं छो चवे हा त वञा की न वरी। हाणे सोनी पूरे सुर में आहे त ॿुधी मरी वई, दरिया में दहशत हुई, उन हुआ वरी मंज़र कशी कयां थी साईं में सभु कुझु आहे। निणान कचो घणो रखियुसि, इहो मञण जी ॻाल्हि आहे त कुम्हार में ख़बर न पई हूंदी त घणो कचो आहे। जेका ॼाई दिलनि में आहे, जेका ॼाई मटन जे विच में आहे, उनखे ख़बर न हूंदी त घणो कचो आहे। लतीफ़ जी सुर जी बिहत खे हिकिड़े फिलोसॉफिकल माना में सम्झणो पवंदो। सॼे सुर में मरी वई, हाणे वेठो चए थो सुन चए वञा, हाणे मां पुॼी वई आहे, उहा हुन पासे रसी वई आहे। वञा की न वरी हूंद रे चई रही रहां, चए थी हे त मां पुॼी वई आहियां, मेहार साम्हूं बीठो आहे, पर जे ईअं न हुजे हा बरस मेहार मुंहिंजे लाइ न बीठो हुजे हुन पासे ऐं मां अकेली वञा पंहिंजे पार वञा की न वरी हूंद रे चई रही रहां, हे त बीठो आहे। मां जेकर हे न बि बीठो हुजे हा तॾहिं जे उते वञा त कॾहिं मोटी न वञा। हे त बीठो आहे मोटी में वञा, जे न बीठो हुजे हा मां वञी रही पवां। वञा की न वरी हूंद रे चई रही रहां, दुही पासे दोस्त जी मागे पवां मरी। जिते हुन पार हुनजी दुही में दुखे उते मूंखे जाइ मिले हा त मां इन ख़ुशीअ में मरी पवां। पर लतीफ़ चए थी मूं ईअं कोन कयो। ऐं छो न कयो? लतीफ़ त ईअं कयो त ॻाल्हि बि खणंदो, जवाब ॾींदो, सुवाल बि उथारींदो, वाट बि ॾींदो। चए थी त मूंखे सम्झ में हिकिड़ी ॻाल्हि अची वई न पूरी ट्रांसफॉर्मेशन में त विसार फिराक जे हे जेको वसिल ऐं फिराक, हासिल छा आहे, ला हासिल छा आहे, कामयाबी छा आहे, नाकामी छा आहे, निजात छा आहे ऐं रुल छा आहे, इहे सवाल लतीफ़ कीअं निभाया आहिनि। चए थी मूंखे सम्झ में इहो आयो त विसारा फिराक जे सुॼे ॻाल्हि गरी, सम्झ में इहो आयो त जे वञी मिलांसि थी त विछड़ांसि थी, जे वापसि वरी थी वञा त मुंहिंजो इश्क तकमील ते न पुॼंदो ऐं उहो हमेशह ज़िंदा ऐं जावेद रहंदो। विसारा फिराक सुॼे ॻाल्हि गरी। पोइ चए थी इहो सम्झ में अची वियो, पोइ छा कयूं? तेलाही तरी इन करे तेलाही तरी मुंहुं गिरियो मोटियो वञे। मां वापसि मोटी आयुसि त इहा ॻाल्हि तव्हां सुणी कई त सोनीअ खे ऐं लतीफ़ साईं जे किरदारनि खे सुरनि खे जॾहिं ॾिसिजे त उनखे फ़क़ति उन ॿुधायल उर्फ़ आम लोक तमसील जे कथा जी सुर न ॾिसिजे। ऐं हिन सभु ॻाल्हि ते मां ॻाल्हि पूरी थो कयां कि ॻाल्हि थी त आज़ादु कहिड़ा ऐं ग़ुलाम कहिड़ा, सुठी ॻाल्हियूं कयूं। इहे ॾाढा वॾा सवाल आहिनि। इहे सवाल को ईअं न आहे त को सवाल आज़ादी को ख़ारिजी सवाल, आज़ादी सवाल ख़ारिजी बि आहे। इहो मुमकिन आहे भला हिकिड़ी क़ौम आज़ाद थी वञे वतन जे माना में, जोग्राफिकल माना में, असांजो न आहे ख़्याल उहा क़ौम आज़ाद हूंदी, उहा फ़क़ति जोग्राफियाई तरह आज़ाद हूंदी, उहा समाजी तरह ग़ुलाम हूंदी, सियासी तरह ग़ुलाम हूंदी, मुआशी तरह ग़ुलाम हूंदी, फिक्री तरह ग़ुलाम हूंदी। अलाए केतिरा शिकिलियूं हुयूं जंहिंमें उहा क़ौम जेका बज़ाहिर जोग्राफियाई तरह आज़ाद हूंदी उहा ग़ुलाम हूंदी। इन करे आज़ाद फ़र्द छा आहे, आज़ाद समाज छा आहे, आज़ाद तबका छा आहिनि, आज़ाद क़ौमूं छा आहिनि, इहे ज़ाहिर त वॾा गहरा फ़िक्री सवाल आहिनि। इन करे इन में मैकानिक पैदा करणु त इहो सवाल या ख़ारिजी आहे या दाख़िली आहे, इहो ॿई आहे। त इहो साॻियो सवाल लागू मर्द ते बि आहे, माइन ते बि आहे। ऐं हाणे त दुनिया उते पुॼी आहे त मर्द माइन जो त पुराणो बहस आहे। सभिनी मज़हबी किताबनि में खणो या उहो मर्द ज़िक्र तमामु घटि आहे, पर वरी बि टको पैसो हूंदो आहे, रुॻो मर्द आहे सभिनी मज़हबनि में। हे त मुआशिरो अहिड़ो आहे जो मज़हबनि ते ॻाल्हाइणु थी पियो आहे। ट्रांसजेंडर इहा बि पुराणी ॻाल्हि आहे। हाणे चवनि था त जेंडर जूं शिकिलियूं बनाए निकिरियूं, जेंडर बिहेवियर नालो बि आहे। इन करे
कि जेको सिंधी सवाल आहे ऐं इंसान जे वजूद जे आज़ादी जो सवाल आहे, हिकिड़ी ॻाल्हि कई आहे त हर इंसान पंहिंजे वजूद में जेसि ताईं मुकमल तरह आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तार न आहे त पोइ तव्हांजी क़ौम आज़ाद थी त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो, तव्हांजे तबिको बज़ारि फिर कहिड़ो फ़र्क़ु पवंदो। इन करे इन्हनि ॿिन्ही सुवालनि जो जेको मेलाप आहे, वहदत आहे, इहो ई समाज जी निजात जो दस आहे। ऐं इन करे असां सम्झूं था त असांखे समाज इज्तिमाई तरह बि आज़ादु खपे, पर असांजे समाज जो हर फ़र्द इनफ़रादी तरह आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तार हुजे। इहा ई हिकिड़े सही उन आज़ादी जी सूरत आहे। ते ॻाल्हि थी, मां आख़िर वरी मुबारकबाद हुजां पंहिंजे दोस्त कासिम खे। तव्हां भलो कमु कयो आहे, ॻाल्हियूं थींदियूं, तकलीफ़ूं थींदियूं, तबसरा थींदा, इहो हिसो ई आहे ज़ाहिर आहे। ऐं तव्हां इन्हनि सुवालनि खे संजीदा वठिजो ऐं इन में का दिलि में करण जी ॻाल्हि आहे। इन करे हीउ हिकिड़ो इल्मी ऐं फ़िक्री कमु आहे जेको जारी रहंदो ऐं तव्हां दोस्तनि जी महिरबानी शामिल कयो। तहरीक मीडिया जे हर ईंदड़ वीडियो ॾिसण जे लाइ ॻाढ़े रंग जे सब्सक्राइब जे बटन खे दॿायो ऐं उन जे भरिसां घंटीअ जे बटन खे ज़रूरु दॿायो। इन सां असांजूं नयूं वीडियो सभ खां पहिरीं तव्हांखे ॾिसण लाइ मिली सघंदियूं। वीडियोस पसंदि अचनि त लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट कयो।